जी नाज़रीन, मौजूद आहियूं आदलपुर जे हाई स्कूल में, जिते शहरीत आदलपुर पारां आदलपुर शहर में अखियुनि जे इलाज लाइ हिकु मुफ़्त कैंप लॻाई वई आहे, जंहिंमें आदलपुर समेत ॿियनि इलाइक़नि खां बि मरीज़ पहुता आहिनि। अॼु त मौजूदु शहरीत अॻुवान मरीज़नि ऐं हितां जे जेके रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त अॼोकी जेका कैंप जे हवाले सां हुनजा कहिड़ा वीचार आहिनि। शुक्रगुज़ार आहियूं कि तव्हां असांजे हिन आई कैंप खे जेको आहे कवरेज ॾिनी। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ अॼु जी आई कैंप शहरी इत्तेहाद आदलपुर जे तरफ़ां मुनक़द थी आहे, जंहिंमें तक़रीबन हिन महिल ताईं 800 OPD थी चुकियूं आहिनि ऐं 100 जेके मरीज़ पेशेंट जेके उहे ऑपरेशन जे लाइ रेफर कया विया आहिनि, जंहिंजो अलशिफ़ा में ऑपरेशन थींदो ऐं इन जो सॼो जेको आहे मेडिसिन ऐं चश्मनि ऐं ऑपरेशन जो ख़र्चो जेको आहे उहो शहरी इत्तेहाद आदलपुर बर्दाश्त करे थी। ऐं अहिड़े तरीक़े सां असां 15 जनवरी ते जेको आहे तालीमी सेमिनार ऐं तालीमी रैली करे चुका आहियूं। अॼु असां ही मेडिकल आई कैंप कई आहे ऐं असां अनक़रीब जनरल मेडिकल कैंप कंदासीं। उनखां अलावा असां मुख़्तलिफ़ जेको आहे सेक्टर्स में कमु कंदासीं, जंहिंमें शहर जी सफ़ाई सुथराई आहे, एग्रीकल्चर सेक्टर आहे, लाइव स्टॉक आहे, अवाम में शऊर जी आगाही आहे। मुख़्तलिफ़ सेक्टर्स में असां जेको आहे अवाम जी भलाई जे लाइ कमु कंदा रहंदासीं ऐं तव्हां दोस्तनि जे सहकार जी बि ज़रूरत असांखे पवंदी। अॼु शहरी इत्तेहाद आदलपुर तरफ़ां पंहिंजे मंशूर जे ॿिए नुक़्ते सिहत पहिरियों जेका आहे असां तालीमी सेमिनार ऐं तालीमी जागृता बाबति जेका आहे 15 जनवरी ते रैली कढी। उन्हनि जी कामयाबी खां पोइ असां पंहिंजे मंशूर जे ॿिए नुक़्ते सिहत ते कमु कयूं पिया ऐं इन जे सिलसिले में अॼु असांजी जेका आहे फ्री आई कैंप हुई, जेका अलशिफ़ा ट्रस्ट इंटरनेशनल जे तावन सां हुई ऐं हिन महिल ताईं फिगर्स असांजो सदर साहिबु ॾेई चुको आहे। काफ़ी तादाद में पेशेंट जेके आहिनि रेफर बि थी चुका आहिनि ऑपरेशन जे लाइ ऐं टोटल एक्सपेंसिस जेके आहिनि हिन जा इहे शहरी इत्तेहाद आदलपुर कंदो। ऐं नेक्स्ट इनशाला जेको असांजी मंशूर जो टियों नुक़्तो आहे सोशल क्राइम्स, समाजी बुरायूं ऐं जुआ ऐं जेके अमन अमान जी सूरत हाल, इनशाला असांजे मंशूर जे टे नुक़्ते ते बि असां पंहिंजी जेका आहे ज़ोर शोर सां कमु कयूं पिया ऐं इन सिलसिले में असां जेका आहे को सुठो प्रोग्राम मुनक़द कराईंदासीं ऐं इंतिज़ामिया खे अहिड़ी सोशल क्राइम्स जे बारे में, समाजी बुराइनि जे बारे में ऐं जेका आदलपुर में जुआ वग़ैरह हले थी उन जे लाइ बि असां तारुक़ वठाईंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला असांखे उमेदु आहे त हीअ असांजो जेको प्रोग्राम आहे हिन में तव्हां सभिनी दोस्तनि जो, पंहिंजे इलाइक़े वारनि जो, मीडिया पर्सन जो, सभिनी जो तावर रहंदो। असांजी शहरी इत्तेहाद आदलपुर तरफ़ां पहिरीं जेकी आहे मुफ़्त अखियुनि जी कैंप जेका पंहिंजो लॻाई वई आहे, जंहिंमें असांजा जेका अलशिफ़ा आई ट्रस्ट हॉस्पिटल सखर जा जेके आहिनि माहिर डॉक्टर हिते पहुची चुका आहिनि। अल्हम्दुलिल्लाह OPD तमामु बहितरीनु जेको आहे पंहिंजो हली रही आहे। तमामु सुठे तरीक़े सां जेको आहे पंहिंजो मरीज़ जेके आहिनि पंहिंजो चेकअप कराए रहिया आहिनि। असांजो जेको ही ज़रूरत इन जे करे महसूसु आई त असांजे इलाइक़े में जेको आहे अखियुनि जे इलाज लाइ जेको आहे पंहिंजो डॉक्टर्स जो फुक़दान आहे, उन ज़रूरत खे महसूसु कंदे शहरी इत्तेहाद आदलपुर पंहिंजी जेका पंहिंजो वसाइल जेको आहे पंहिंजो ख़तब आणींदे अलशिफ़ा आई ट्रस्ट हॉस्पिटल सां जेको आहे पंहिंजो राब्तो कयो। उन्हनि जी वॾी महिरबानी जी कि असां इन जे ॾूरां इलाइक़े में अची करे जेको आहे पंहिंजो नादार मरीज़नि जी ही ख़िदमत करे रहिया आहिनि। असांजे इन जेकी टारगेट हुयो असांजो तक़रीबन 350 खां 400 OPD जो टारगेट हो, 60 खां 70 ऑपरेशन जो जेको आहे टारगेट हुयो, पर अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु जेको आहे असांजी जेकी OPD आहे 700 खां क्रॉस करे चुकी आहे ऐं जेको असां ॾिसूं था रश त असांजी शाम 4 बजे ताईं ही 1000 खां जेको आहे पंहिंजो क्रॉस थींदी OPD। मरीज़नि जो जेको असांजो ऑपरेशन जो जेको टारगेट हुयो पंहिंजे शहरी इत्तेहाद तरफ़ां जेको बंदोबस्तु कयो त उहो 60 खां 70 हुयो टारगेट, पर हिन वक़्तु जेको मरीज़नि जो तादाद ॾिसंदो ऑपरेशन लाइ उहो जेको आहे 100 खां क्रॉस थींदो। हिन वक़्तु असां हाणे तक़रीबन अधु कलाक अॻु में 2 गाॾियूं जेके आहिनि घोटकी वेलफेयर सोसाइटी तरफ़ां असांखे मिलियल हुयूं फ्री ऑफ कास्ट, उहे असां जेका भरे मोकिले छॾियूं आहिनि। असां हिन वक़्तु जेको आहे 14 पेशेंट अलशिफ़ा आई ट्रस्ट हॉस्पिटल सखर पहुची चुका आहिनि। 2 गाॾियूं ॿियूं बि असांजूं IS अचनि थियूं, यानी हीअ जेकी असांजे हिते जेके बि ऑपरेशन लाइ मरीज़ जेका सिलेक्ट थींदा उन्हनि खे हितां आदलपुर हाई स्कूल मां खणी वञणु, इस्पताल पहुचाइणु, वरी हुते ऑपरेशन करे सुभाणे सुबुह जो 10 बजे उतां खणाए करे असां हिते साॻो ई आदलपुर हाई स्कूल में सॼनि मरीज़नि खे पहुचाईंदासीं। दुआ आहे त अल्लाह ताला इहे सभिनी जेका मरीज़नि खे जेका शिफ़ा कामिला अता फ़रमाए, सभिनी जी नज़र बहाल कराए। जेके असांजा दोस्त असांजा भाउ मेली थिया उन्हनि खे अजर अज़ीम अता फ़रमाए। गॾोगॾु जेका मीडिया टीम जा असां शुक्रगुज़ार आहियूं, अलशिफ़ा आई ट्रस्ट हॉस्पिटल जे इंतिज़ामिया जा शुक्रगुज़ार आहियूं, गॾोगॾु मीडिया टीम जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजी हीअ जेकी मीडिया कैंपेन हलाए करे हिन असांजी कैंप खे जेको आहे कामयाबु बणायो आहे। जेकॾहिं मीडिया टीम जेको आहे पंहिंजी
पंहिंजी पंहिंजी जेको आहे ज़राए इस्तेमालु न करे हा त शायदि एतिरा मरीज़ न अचनि हा। अलाह ताला तव्हांखे बेजर अज़ीम अता फरमाईंदो। ऐं अॼु जेके तक़रीबन मरीज़ आया आहिनि 650 प्लस आया आहिनि मरीज़। इनशाला नेक्स्ट जेको असां कंदा अञा हिन खां वधीक हूंदा, 1000 प्लस हूंदा। ऐं असांजे अलशफ़ा सखर वारनि सां ताउन कयो आहे। असां जेके दोस्त आहिनि, असांजा जेके मेंबर आहिनि, शहरी इत्तेहाद जा मुजीब रहमान सदर ऐं सीनियर नायब सदर असांजो अब्दुल गफ़ार कलवड़ ऐं ॿिया जेके असांजा दोस्त गॾु आहिनि, उनजो तमामु शुक्रगुज़ार आहियूं। अहिड़ियूं कैंपां जेके आहिनि त लॻणु घुरिजनि मुस्तक़बिल ऐं ग़रीबनि जी जेका मदद थियणु घुरिजे। हिन महांगाईअ दौर में हे तमामु सुठो कमु ऐं तमामु बहितरीनु कमु आहे। मौजूद शहरी इत्तेहाद अॻुवाणनि ऐं मरीज़नि ऐं डॉक्टरनि ऐं ॿियनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, जंहिंजो चवणु आहे त हीअ जेको कैंप आहे इहा पूरे ज़िले में कैंपूं लॻणु खपनि। असीं निहायत शुक्रगुज़ार आहियूं शहरी इत्तेहाद आदलपुर जे हिननि मौजूद माण्हुनि जा जंहिं हीअ कैंप लॻाई आहे, जंहिंमें 800 खां मथे मरीज़नि जेको आहे त इलाजु करायो आहे ऐं दवाऊं ऐं चश्मा ऐं ॿियूं सहूलियतूं पिणु फ़राहम कयूं वियूं आहिनि। जॾहिं त जेके ऑपरेशन जा जेके मरीज़ आहिनि उनजी तादाद तक़रीबन 100 खां लॻभॻि आहे, जंहिंखे 70 जेको आहे रेफर कयो आहे, जंहिंखे ऑपरेशन बाद वारसनि हवाले कयो वेंदो। कैमरामैन मोहम्मद इसा कोलाची सां गॾु माजिद अली कलवड़, टेम न्यूज़ आदलपुर।